हेलो एवरीवन, मां पूजा वज़ीरानी तव्हां सभिनीनि जो सिंधी टीवीअ जे कला ऐं कलाकार प्रोग्राम में तहे दिल सां स्वागत थी कयां। कला ऐं कलाकार प्रोग्राम जे ज़रिए GTPL जी हीअ सिंधी टीवी तव्हां सभिनीनि जे साम्हूं सिंधी कलाकारनि खे पेश करण जी हिकु कोशिश करे रही आहे। दोस्तों, अगर मां तव्हांखे चवां त तव्हां 21 सालनि जे हिकिड़े नौजवान जी कल्पना कयो त तव्हांजे मन में कहिड़ा वीचार ईंदा? कॉलेज जी फ्री लाइफ पूरी करे पंहिंजो करियर ठाहिण जी डुक दौड़ कंदड़ हिकु चेहरो, या कंपनीज़ में मल्टीनेशनल कंपनीज़ में इंटर्नशिप कंदड़ हिकु कैंडिडेट, या इंटरव्यूज़ में पार्टिसिपेट कंदड़ हिकु शख्स? जी हाँ दोस्तों, ही सब तव्हांजी इमेजिनेशन बिल्कुल सही आहे, पर एक्सेप्शंस ऑलवेज एग्जिस्ट ऐं एक्सेप्शंस ही कलाकारनि खे पैदा कंदा आहिनि। ऐं दोस्तों, अॼु मां तव्हांजी मुलाक़ात भी हिकिड़े अहिड़े ही एक्सेप्शनल नौजवान कलाकार सां कराईंदसि जंहिंजी उम्र त आहे सिर्फ़ 21 साल, पर हू ऑलरेडी 100 खां भी वधीक ड्रामे जा स्टेज शोज़ करे चुकियो आहे। दूरदर्शन जे सीरियल्स में 40 खां वधीक एपिसोड्स में हू अभिनय करे चुकियो आहे ऐं मोर देन दैट अहमदाबाद शहर ते डॉक्यूमेंटेड हिकिड़े एल्बम में भी हू एक्ट करे चुकियो आहे ऐं अहिड़ो ही ॿियो घणो कुझु। त अचो दोस्तों, मुखातिब थियूं जयेश उर्फ जैज़ लालवानीअ सां, जेके हू एक्सेप्शनल नौजवान यंगस्टर आहिनि जंहिंजो हाणे मां ज़िक्र कयो ऐं हू अॼु असां सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। हाय जयेश, तव्हांजो असांजे प्रोग्राम में हार्दिक स्वागत आहे। अच्छा, सभिनि खां पहिरियों तव्हां मूंखे ही ॿुधायो त वाई आर यू नोन एज़ जैज़ लालवानी? अब मां इहो चवणु चाहींदमि, मुंहिंजो नालो जैज़ लालवानी हिन करे आहे छो कि उहो मुंहिंजी हिकु मॉडर्न स्टाइल आहे। आइडियली 21 सालनि जी उम्र में नौजवान पंहिंजे करियर जी शुरूआत कंदो आहे, पर तव्हां त ऑलरेडी घणो कुझु अचीव करे चुकिया आहियो। त मां तव्हां खां ही सवाल कंदसि त हिन सभ जी शुरूआत कीअं थी हुई? हिननि सभिनीनि जी शुरूआत थी हुई स्कूल लाइफ सां। मां जॾहिं स्कूल में पढ़ंदो हुयसि तॾहिं डांस कॉम्पिटिशन में मां पार्ट वठंदो हुयसि। त धीरे धीरे मां आर्चिस जॉइन कयो, आर्चिस डांस एकेडमी। पोइ तव्हांखे ख़बर हूंदी कि चेटीचंड में सिंधी ॿार डांस कंदा आहिनि, त हुते मुंहिंजी डांस जी शुरूआत थी। हुतां खां असांजो कॉन्टेक्ट थियो हरीश ककवानी जी सां, जेके विज़न सिंधु चिल्ड्रन एकेडमी नाम जी एकेडमी हलाईंदा आहिनि। पोइ हुते मां डांस जी ट्रेनिंग वरिती, धीरे धीरे एंकरिंग जी ट्रेनिंग वरिती, पोइ एक्टिंग जी ट्रेनिंग वरिती। त जॾहिं मां हुते वयमि त हुते मूंखे पहिरियों मुंहिंजो फोकस हुयो डांस, पोइ धीरे धीरे मुंहिंजो फोकस चेंज थी वियो एक्टिंग। पहिरियों हे सभु मुंहिंजे लाइ हॉबीज़ हूंदी हुयूं, पर हाणे मुंहिंजो उहो करियर आहे। ओके, त तव्हां मूंखे ही ॿुधायो त सभिनीनि खां पहिरियों तव्हां कहिड़े ड्रामे में एक्ट कयो आहे ऐं तॾहिं तव्हांजी उम्र छा रही हूंदी? सभिनीनि खां पहिरियों मां एक्ट कयो हुयो इंसानियत, ऐं तॾहिं मुंहिंजी एज हूंदी 8-9 साल। ओके, 8 to 9 years जी एज में पहिरें ड्रामे में तव्हां एक्ट कयो हुयो, लाइक दैट्स रियली इनक्रेडिबल। ओके, हाणे मूंखे ही ॿुधायो त उहो रोल कहिड़ो हुयो? इंसानियत में रोल हुयो मुंहिंजो पुलिस इंस्पेक्टर जो, ना जेके नॉर्मल पुलिस इंस्पेक्टर हूंदा आहिनि उनजो रोल हुयो मुंहिंजो। ओके, त छा ड्रामा जी एक्टिविटीज़ कॾहिं तव्हांजी स्टडीज़ खे बॉदर कयो हुयो? तव्हां इहो ई क्वेश्चन मुंहिंजे पेरेंट्स खां पुछंदा त उहे हा चवंदा, ऐं तव्हां मूंखां पुछंदा त मां न चवंदुमि, छो कि मूंखे नंढपण खां ई स्टडी में इंट्रस्ट न हुयो। मां जॾहिं 10 में पढ़ंदो हुयसि तॾहिं मां स्कूल न वेंदो हुयसि, तॾहिं मां स्कूल बंक करे मूवीज़ ॾिसणु वेंदो हुयसि। त तव्हांखे ख़बर हूंदो कि 10 में ॿार पढ़े थो त हुनजी पॉकेट मनी केतिरी हूंदी। त मुंहिंजी पॉकेट मनी हुई 50 रुपीज़, पर मूवी जी टिकट्स हुई 80 रुपीज़। त मां स्कूल बंक करे करे सुबुह जो मां जल्दी जल्दी निकिरी वेंदो हुयसि, हितां मां साइकिल खणी वेंदो हुयसि गांधी रोड ते। त मां पंहिंजी मैथ्स, साइंस ऐं एसएस जी बुक सेल करे छॾंदो हुयसि, ऐं हुन मां मूंखे जेके पैसा मिलंदा हुया त उहे मां हुन सां मां मूवी ॾिसंदो हुयसि। ऐं तॾहिं ईअं कुझु हूंदो हुयो कि स्कूल जे ॿारनि खे मूवीज़ में एंट्री न कंदा हुआ, छो कि यूनिफॉर्म हूंदो हुयो। त मां पंहिंजी हिकु टी-शर्ट्स बैग में विझी वेंदो हुयमि ऐं साइकिल खणी वेंदो हुयमि, मां उते ई चेंज करे छॾंदो हुयमि, पोइ टी-शर्ट्स पाए मां मूवी ॾिसणु वेंदो हुयसि। अच्छा, तव्हां मूंखे ही ॿुधायो त तव्हांजी एजुकेशन कहिड़े फील्ड में थी आहे?
मां बीपीए कयो आहे बैचलर इन परफॉर्मिंग आर्ट्स ड्रामा में जेजी कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स मां। ॿियनि कहिड़नि ड्रामास में तव्हां पार्टिसिपेट कयो आहे? मां पंहिंजी लाइफ में इंसानियत, पेट में सूर, ना अकरम होटल चक्रम वेटर, कॉलेज लाइफ में कफन, सिपाही की मां, हेरा ना जाम ड्रामा कया आहिनि। ओके, त जयेश, अंदाज़े 10 सालनि खां तव्हां ड्रामास में एक्ट करे रहिया आहियो ऐं त घणा ई ड्रामनि में तव्हां पार्टिसिपेट कयो हूंदो, त अॼु ताईं तव्हांजे करियर जो सभिनीनि खां बहितरीन ड्रामो या सभिनीनि खां बहितरीन रोल कहिड़ो रहियो आहे? असां लास्ट टाइम यूथ फेस्टिवल में हिकु वन एक्ट कयो हुयो, अच्छा। जंहिंजो नालो हुयो मैं देशद्रोही नहीं हूँ। हुन में मां रोल कयो हुयो नाथूराम गॉडसे जो। नाथूराम गॉडसे माना जे गांधी जी हत्या कई हुई, हुन जी वन लाइन इहा हुई कि मां देशद्रोही न आहियां, छोकी मां हत्या कई आहे, तव्हां मूंखे हत्यारो चई था सघो पर तव्हां मूंखे देशद्रोही नथा चई सघो, त उहा हुन जी वन लाइन आहे। मां तव्हां खां ही सवाल करणु चाहींदसि त वेयर डू यू थिंक डू यू एक्सप्रेस योर सेल्फ दी बेस्ट, लाइक तव्हांजी फेवरेट प्रोबेबली शैली छा आहे? छा हू मोनो एक्टिंग आहे या स्किट आहे या माइम आहे या स्ट्रीट प्लेस आहिनि? मुंहिंजो ईअं मञणु आहे कि जे शइ में तव्हांखे मज़ो अचे, जे शइ करण में तव्हांखे ख़ुदि खे मज़ो अचे, उहा तव्हांजे लाइ बेस्ट आहे। मां तव्हांखे गुज़ारिश कंदसि त तव्हां असांजे दर्शकनि खे प्लीज़ कुझु एक्ट करे ॿुधायो। लास्ट टाइम मां यूथ फेस्टिवल में तव्हांखे ॿुधायो कि मैं देशद्रोही नहीं हूँ, त हुन जो मां कुझु नंढो मोनो करे सघां? हाँ। वंदे मातरम। सभी देशभक्तों की तरह मेरा जीवन सूत्र भी वंदे मातरम है। मैं भी मां भारती की पूजा करता हूं। मैं भी अपने देश के लिए मरने मिटने को तैयार हूं। तो बताइए, मैं देशद्रोही कैसे हुआ? एक व्यक्ति पूरे देश का भाग्य विधाता बन जाए, अपनी जिद के चलते वो देश के माथे पर बर्बादी लिख दे, तो उस एक व्यक्ति को मारना देश का भला कहा जाएगा या फिर देशद्रोह? महात्मा बनने के लिए गांधी जी ने हमेशा पक्षपात किया। दिल्ली के हिंदू मंदिर में भक्तों के विरोध के बावजूद वो कुरान पढ़ते रहे, मुझे इससे कोई आपत्ति नहीं, लेकिन उसी गांधी जी ने मस्जिद में बैठकर गीता का पाठ क्यों नहीं किया? ये पक्षपात बंटवारे के समय भी हुआ। 11 करोड़ हिंदुओं को अपना घर व्यापार छोड़कर उस जमीन से हट जाना पड़ा जहां सिर्फ 4 करोड़ मुसलमान थे। ये कहां का इंसाफ है? क्या यही है महात्मा की समदृष्टि? धन्यवाद। वेरी नाइस, रियली नाइस। जयेश, जीअं त तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां ऑलरेडी अ ग्रेजुएट आहियो एंड इवन आई हैव बीन थ्रू द सेम माहौल, त मां तव्हां खां ही सवाल करणु चाहींदसि त जॾहिं यूथ फेस्टिवल्स अप्रोच तॾहिं व्हाट इज़ द लेवल ऑफ एक्साइटमेंट ऐं तव्हां यूथ फेस्टिवल्स जी तयारी कीअं कंदा आहियो? असांजो कॉलेज जो टाइमिंग आहे सुबुह 9 खां 1:30 बजे ताईं, पर असां सुबुह 9 खां वठी राति जे 9 ताईं हूंदा हुआसीं। त तव्हां सोचे था सम्झो, माना टोटली असांजो टीम वर्क हूंदो आहे। असां पार्टिसिपेट कंदा आहियूं मोनो, माइम, वन एक्ट ऐं स्ट्रीट प्ले। त असां माना मां चवणु चाहियां त मुंहिंजो ॿियो घर हुयो 3 सालनि ताईं कॉलेज, त मां ख़ाली सुम्हण घर वेंदो हुयसि। ओके, मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त कहिड़ी इवेंट्स में तव्हां पार्टिसिपेट करे चुकिया आहियो ऐं मोर देन दैट कहिड़े लेवल्स ताईं तव्हां पहुता आहियो? असां मोनो एक्ट, स्ट्रीट प्ले, माइम ऐं वन एक्ट में पार्टिसिपेट करे चुका आहियूं। असां लास्ट टाइम स्टेट लेवल ताईं बि पहुची चुका आहियूं। असां लास्ट टाइम विया हुआसीं बेंगलोर, त असांखे हुते बेस्ट ग्रुप जो बि प्राइज़ मिलियो आहे। दैट्स ग्रेट, वेरी नाइस। सिंस कॉलेज जी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त मां तव्हां खां हिते ही सवाल करणु चाहींदसि त सी अॼु जा ऑलमोस्ट सभई यंगस्टर्स मेडिसिन, इंजीनियरिंग या MBA जहिड़ियूं लाइनूं सिलेक्ट कंदा आहिनि, पर तव्हां त सभिनीनि खां अलॻि ड्रामे जी लाइन सिलेक्ट कई आहे ऐं तव्हां ड्रामे में ग्रेजुएशन बि कयो आहे। त मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त हाउ डू योर फ्रेंड्स रिएक्ट टू इट ऐं तव्हांखे छा रिस्पॉन्स ऐं रिएक्शन मिलंदो आहे? सच ॿुधायां त मां नंढपण खां जे माहौल में रहियो आहियां, त हुते अॼु ताईं मुंहिंजो कोई इंजीनियरिंग वारो कोई फ्रेंड न रहियो आहे, न मेडिसिन वारो, न MBA वारो, छोकी मां नंढपण खां इहे माहौल में रहियो आहियां जिते डांसर्स, जिते ड्रामा जा फील्ड जा, थिएटर जी फील्ड जा, उहे ई मुंहिंजा फ्रेंड सर्कल आहिनि। त न बिज़नेस वारी लाइन सां मुंहिंजी कॾहिं मुलाक़ात थी न आहे। हर नौजवान खे
मूवी कल्चर या सीरियल्स तरफ़ त अट्रैक्शन हूंदो ही आहे ऐं तव्हां त ऑलरेडी एक्टिंग जी इंडस्ट्री में ही कमु करे रहिया आहियो त छा तव्हांखे कॾहिं बि लाइक सीरियल्स में या मूवीज़ जे तरफ़ अट्रैक्शन न थियो? हाँ थियो हुयो न। मां तव्हांखे इहो बि ॿुधाइणु चाहींदुसि कि मां सीरियल्स ऐं मूवी में बि कमु करे चुकियो आहियां। ओह दैट्स ग्रेट। अच्छा मूंखे तव्हां हीअ ॿुधायो त सभिनीनि खां पहिरीं तव्हां कहिड़ी मूवी में एक्ट कयो आहे? सभिनीनि खां पहिरीं मां टीनेजर्स गैंग जंहिं डायरेक्ट कई हुई हितू पटेल, हुन फिल्म में मां कमु करे चुको आहियां। ओके ऐं मूंखे ॿुधायो त उहो रोल कहिड़ो हुयो? लाइक वॉज इट अ लीड रोल? टीनेजर्स गैंग में मुंहिंजो लीड रोल हुयो। माना अॼुकल्ह जा ॿार जीअं पेरेंट्स जो चवणु नथा मञनि, पंहिंजी था हलाइनि, त हुन टाइप जो हिकु रोल हुयो। त उहो मूं ते सूट बि पियो थिए, न फेस सां लुक्स सां, त हुननि मूंखे न लीड रोल ॾिनो हुयो। ओह दैट्स ग्रेट। कहिड़नि सीरियल्स में तव्हां कमु करे चुकिया आहियो ऐं मूंखे ॿुधायो त हाउ डिड दिस ऑल हैपन? मां दूरदर्शन में आनंद धारा सीरियल में कमु करे चुको आहियां, जंहिं डायरेक्ट कई आहे रागी जानी। त इहा फर्स्ट मूवी मूंखे मिली। हिन खां पोइ असांजी कॉलेज में फैकल्टी आहिनि, त हुननि मुंहिंजो कमु ॾिठो, त हुननि खे मुंहिंजो कमु वयो, ईअं मुंहिंजा कॉन्टेक्ट्स वधंदा विया ऐं मुंहिंजो कॉन्टेक्ट थियो दूरदर्शन में, त उहो मूंखे सीरियल में कमु मिलियो। अच्छा ऑलराइट। मूंखे ही क्यूरियोसिटी आहे ॼाणण जी त बीइंग अ सिंधी तव्हांखे गुजराती मूवीज़ ऐं गुजराती सीरियल्स में एक्ट करण जो शौक़ु कीअं थियो? मुंहिंजो ईअं मञणु आहे कि कलाकार जी कोई लैंग्वेज न हूंदी आहे, उहा चाहे गुजराती हुजे, हिंदी हुजे, इंग्लिश हुजे या पोइ सिंधी न हुजे। कलाकार खे पंहिंजे कम सां मतिलबु हूंदो आहे, जंहिंखे हुन में मज़ो अचे त उहो कमु करे सघे थो। अच्छा तव्हां हाणे मूंखे ही ॿुधायो त छा तव्हां कोई सिंधी मूवीअ में बि एक्ट कयो आहे? हा, हुनजो शूट कल्ह ई ख़तमु थियो आहे। ओके। जंहिंजो नालो आहे वरदान, जंहिं डायरेक्ट कई आहे नरेश उदानी। Oh, that's nice. See, I personally believe the success never comes easy. And जॾहिं it comes easy, तॾहिं it doesn't last for a long time. त हिते मां तव्हां खां ही सवाल करणु चाहींदसि त छा तव्हांजे करियर में या आई शुड से छा तव्हांजे लाइफ में अहिड़ो कोई टाइम हुयो जॾहिं तव्हांखे हीअं लॻे पियो त करियर जे मामले में कुझु ठीकु नथो थिए ऐं अहिड़ी सिचुएशन खे तव्हां कीअं ओवरकम कई हुई? मूंखे अॼु बि हिकु किस्सो यादि आहे। जॾहिं मां 11 में पढ़ंदो हुयसि त मुंहिंजे हिकु फ्रेंड जो मूंखे कॉल आयो कि जयेश एक मूवी है उसमें रोल करेगा। त मां त ख़ुशि थी वियमि कि पहिरियों दफ़ो मूवी, त मूवी छा हूंदी आहे उहो मूंखे कुझु ख़बर न हुई। त हुन फ़ोन ते चयईं कि एक अच्छा रोल है तू करेगा। त चयोमांसि ठीकु है। मूंखे अॼु बि यादि आहे हुनजो शूट हुयो R3 मॉल में। त मां सुबुह 6 बजे पहुची वियमि, तॾहिं मूं वटि साइकिल हूंदी हुई ऐं मां रहंदो हुयमि वाड़ज। त वाड़ज खां सुबुह 6 बजे निकितुसि ऐं मां पहुचमि R3 मॉल में। त उते पहुचसि त मां फ्रेंड खे फ़ोन कयो कि मैं इधर आ गया हूँ। त हुन मूंखे चयो कि अरे ना शेड्यूल चेंज हो गया है, आप 1:30 को आओ। त ठीकु आहे, पोइ मां वरी साइकिल खणी घरु वियमि, कपिड़ा चेंज कया। 1:30 12 बजे मां पहुची वियमि R3 मॉल ते। त अंदरि वेठमि त शूटिंग पियो हले। त पहिरियों दफ़ो कैमरा ॾिठो मां, फिल्टर लॻल हुया, सभु रिफ्लेक्टर लॻल हुया। पहिरियों दफ़ो मां कैमरा ॾिठो त मुंहिंजी लाइफ जो फर्स्ट डे जॾहिं मां उहो कैमरा फेस कयो हुयो। त ॾेढ थियो त कुझु थियो न, शाम जा 5 वॼिया तॾहिं बि मां वेठो रहियुसि उते। 9 थिया, राति जा 11 वॼिया तॾहिं बि मां वेठो रहियुसि उते कि न मुंहिंजो चांस ईंदो। पोइ 12 वॼिया त मूंखे चयईं कि चलो आपका रोल आ गया है। पोइ मां वञी बीठसि ऐं 12:05 ते उहो पैकअप थी वियो। त उहा मूवी कहिड़ी हुई छा हुई मूंखे कुझु बि न हुयो। या ॾिठो वञिजे त उहो मुंहिंजे लाइ त न पर मुंहिंजे पेरेंट्स लाइ नेगेटिव हुयो, पर मां हुनखे पॉजिटिव थिंग में खयो कि मुंहिंजी लाइफ जो उहो पहिरियों डे हुयो जब मां कैमरा फेस कयो। ओह वेरी नाइस। दर्शक मित्रों, मां हिते तव्हांखे ही ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त 2013 में जयेश खे प्रतिभाशाली यंगस्टर अवॉर्ड सां नवाज़ियो वियो आहे। अच्छा हाणे तव्हां मूंखे ही ॿुधायो, लाइक दिस इज़ समथिंग नॉट रिलेटेड टू ड्रामा, एज अ पर्सन लाइक तव्हां कीअं आहियो? लाइक आर यू चिल्ड आउट सॉर्ट्स या तव्हां हैप्पी गो लकी सॉर्ट्स आहियो या तव्हांजो स्वभाव एकदम सीरियस सॉर्ट्स आहे? एज अ पर्सन ॾिसणु वञो त जीअं अॼुकल्ह जा ॿार हूंदा आहिनि, मां बि पंहिंजे फ्रेंड सां गॾु मूवी ॾिसंदो आहियां, मस्ती कंदो आहियां, ॿाहिरि घुमणु वेंदो आहियां, पर जॾहिं तव्हां कमु कयो तॾहिं सिर्फ़ु कमु। वेरी नाइस। हीअं त ही कन्वर्सेशन्स नेवर एंडिंग आहिनि, पर जीअं त यू ऑलरेडी नो त टाइम एंड टाइड नेवर वेट्स फॉर एनीबडी ऐं वक़्त जी पाबंदीअ जे करे एंडिंग में मां तव्हां खां ही ज़रूरु ॼाणणु चाहींदसि त
त सी सिंस यू आर अ यंगस्टर ऐं तव्हां त तमामु सुठी सिंधी बि ॻाल्हाए रहिया आहियो पर यू नो मोस्ट ऑफ द सिंधी यंगस्टर्स खे सिंधियत में इंट्रेस्ट ई कोन्हे, सिंधी कल्चर में भी इंट्रेस्ट कोन्हे, सिंधी ॿोलीअ में भी इंट्रेस्ट कोन्हे। त अहिड़ी कंडीशन में मां तव्हां खां ही सवाल कंदसि त हाउ डू यू थिंक त सिंधियत खे प्रिज़र्व करे थो सघिजे? पहिरीं ॻाल्हि त मां एॾी सुठी सिंधी छो थो ॻाल्हायां, हुनजो क्रेडिट मां पंहिंजे घर वारनि खे ॾींदुमि ऐं ॿियो क्रेडिट मां पंहिंजे सर खे ॾींदुमि, हरीश ककवानी खे। छोकी मां नंढपण खां ई अहिड़े माहौल में रहियो आहियां जिते सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि, मुंहिंजे घर में, मुंहिंजे आसपास में। मां एकेडमी में वेंदो हुयुमि, हुते बि सर असां खां सिंधी में ॻाल्हाईंदा आहिनि। मां हुननि खां कुझु हिंदी में पुछां त मूंखे सिंधी में ई सवाल कंदा। त नंढपण खां इहो माहौल मिलण जे करे मूंखे सिंधी सुठी अची रही आहे। अगरि अॼु जे यंगेस्ट खे सिंधी सुठी ॻाल्हाइणी हुजे त पहिरियों त तव्हां उहो माहौल पैदा कयो जंहिंखां तव्हांजो ॿारु उहो सुठो सिंधी सिखी सघे। तव्हां उन ॿार खे उहो माहौल मिलंदो ई न त उहो सिंधी किथां सिखी सघंदो। अगरि मां सिंधी सिखियो आहे त पंहिंजी मम्मी खां, पंहिंजे पापा खां। अगरि मुंहिंजा मम्मी पापा मूंखे सिंधी न सेखारनि हा त मां बि न सिखी सघां। त फर्स्ट त तव्हां उन ॿार खे उहो माहौल ॾियो त तव्हांजो ॿारु उहो सिंधी ॻाल्हाए सघे। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, तव्हांजी फैमिली खे इहो प्राउड हुजणो खपिजे कि तव्हां सिंधी आहियो। अगरि उहो प्राउड न हूंदो त पोइ सिंधियत बि न बचंदी। राइट, वेरी राइट। तव्हां असांजे स्टूडियो में आया ऐं असां सां गॾु तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया। थैंक यू सो मच फॉर दैट। फ्रेंड्स, प्रोग्राम खे समाप्त कंदे कंदे मां तव्हांखे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे प्रिज़र्व करणु असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त अचो त लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत। थैंक यू सो मच।